वेलकम बैक नाज़रीन। हिकु ॿिए वाक़े सां असीं जेको आहे हाज़िर आहियूं अवां जे आॾो। हिकु हैदराबाद में वाक़ियो पेश आयो आहे त यूनिवर्सिटी स्टूडेंट्स खे पुलिस पारां हरास पियो कयो वञे। इन वाक़े ख़िलाफ़ जेको आहे पुलिस पाण बि प्रेस रिलीज़ इहो जारी कयो, जंहिं नतीजे जेको ड्राइवर कॉन्स्टेबल हुयो उनखे सस्पेंड कयो वियो। वाक़ियो छा आहे मां तव्हांखे कंसाइज़ली ॿुधाईंदी बि हलां त कुझु यूनिवर्सिटी स्टूडेंट्स जूं गाॾियूं जेके आहिनि पार्क थियल हुयूं, मोटरसाइकिल्स खे जेको आहे चेक कयो पियो वञे पुलिस जे पारां। ऐं पुलिस जेको आहे सेफ्टी जे तहत छोकिरनि खे चयो त लॉक नाहे लॻल त तव्हां लॻाए छॾियो। उते का तल्ख़ कलामी पेश आई अचानक सां। असीं ॾिठोसीं वीडियो अवां जे साम्हूं ई हलनि पियूं त SHO साहब हिकु छोकिरे खे जेको आहे धिका बि ॾेई रहिया आहिनि। इन वाली सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, असां सां पैनल मौजूदु आहे। ऐं जेको छोकिरो आहे मुतासिर उन खां बाद में SHO जे साम्हूं तशदुद बि कयो वियो। ऐं पोइ जेको स्टूडेंट्स आहिनि उहे एहतजाज करण जे लाइ निकिरी आया त उन छोकिरे खे बाज़ियाब करायो वञे। छोकिरे जो जेको भाउ आहे, छोकिरे जो नालो ख़ुबाब आहे ऐं उनजो भाउ शादाब जुणेजो उन सोशल मीडिया जो सहारो वठी करे पंहिंजे भाउ खे जेको आहे उतां छॾायो, जंहिंजे नतीजे में स्टूडेंट्स में बि काफ़ी आउटरीच पैदा थी वियो हुयो। सो रवैयो जेको आहे तमामु ख़राबु रहियो पुलिस जो, जेको वीडियोज़ में असांखे बाक़ाइदा तौर ते नज़र अचे पियो। ऐं असीं ॾिसूं पिया त जेको हेड कॉन्स्टेबल आहे, ड्राइवर कॉन्स्टेबल आहे, उहो उनखे चए पियो त तोखे अचु त असीं हाफ फ्राई कयूं पिया। ऐं इहे धमकियूं आहिनि खुलियल। ऐं ॿियो जेकॾहिं उन छोकिरे जी असीं ॻाल्हि कयूं ख़ुबाब जंहिंजो नालो आहे, जिते तशदुद बि थियो, हू रोज़े जी हालत में आहे ऐं तमामु घणो कंफ्यूज़ नज़र अचे थो असांखे। जेको आहे जॾहिं पुलिस हुननि सां इलाही तेज़ आवाज़ में ॻाल्हाए पई। हू स्टूडेंट्स आहिनि यूनिवर्सिटी जा। जेकॾहिं अहिड़ियूं अथॉरिटीज़ अहिड़ो रवैयो रखंदियूं त ज़ाहिर आहे जेके यूथ आहे उन ते छा असरु पवंदो। सो पंहिंजे महिमान जो तारुफ़ करायां थी अव्हां खां तव्हां सां त असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे शादाब जुणेजो, जेको मुतासिर छोकिरे जो भाउ आहे, जंहिं सोशल मीडिया जो सहारो वठी करे पंहिंजे भाउ खे आज़ादु करायो। ऐं ॿिए तरफ़ असां सां मौजूदु आहिनि टेलीफोन लाइन ते हसनैन मिर्ज़ा साहब, पाण MPA आहिनि ऐं उन खां अलावा हू मेंबर आहिनि पब्लिक सेफ्टी सूबाई पब्लिक सेफ्टी ऐं पुलिस कंप्लेंट कमीशन जा। सो अस्सलाम वालेकुम हसनैन साहब, थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट। सभिनी महिमान जी इजाज़त खां जेका शुरूआति आउं हसनैन साहब तव्हां खां करणु चाहींदसि। हसन साहब, अवां जीअं त मेंबर बि आहियो ऐं हीउ वाक़ियो आउं कंसाइज़ली अवां जे आॾो रखियो। यूनिवर्सिटी स्टूडेंट्स खे जेको आहे हैरेस कयो पियो वञे, जंहिंजे नतीजे जेको ड्राइवर कॉन्स्टेबल आहे उनखे सस्पेंड बि कयो वियो। त छा अवां सम्झो पिया त अहिड़े क़िस्म जे रवैये खां पुलिस खे अवॉइड करणु खपे? हू त असांखे तहफ़ुज़ फराम करण जे लाइ आहिनि, पर हू जॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था या अहिड़ो रवैयो रखनि था, अवाम छा एक्सपेक्ट करे उन्हनि मां? सभिनी खां पहिरीं त हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे हिनखे आउं कंडेम करणु चाहींदुसि। यूनिवर्सिटी या का बि दर्सगाह में असांजो फर्ज़ आहे त पाण अहिड़ो माहौल पैदा कयूं जंहिंमें असांजा नौजवान उहो वञी पंहिंजे तालीम लाइ, तव्हांखे ख़बर आहे की असांजो दीन बि इहो सेखारे थो की तालीम जी हासिल करणु जिहाद जे बराबरि आहे। त हुते पाण खे जेतिरो बि माहौल पाण पैदा करे सघूं जंहिंमें असांजा नौजवान असांजो मुस्तक़बिल वधि खां वधि अॻियां निकिरी सघे, उहो ई असांजी बहितरी में आहे। त इहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको पेश आयो आहे। बट ही अकासी करे थो मजमूई तौर ते पीपल्स पार्टी जो, ख़ासि तौर ते सिंध में जेको गवर्नेंस जी अप्रोच आहे हुनजी। हाणे तव्हां ज़िक्र कयो की सिंध पब्लिक सेफ्टी कमीशन ठहियो हो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकुम जे तहत हिकिड़ो इदारो क़ाइमु थियो हो अॼु खां साल पहिरीं, 1.5 साल पहिरीं। बदकिस्मती सां इहे साॻी मुराद अली शाह साहब CM सिंध जेका आहिनि उहो इन कैपेसिटी एज़ होम मिनिस्टर सिंध हू चेयर कंदा आहिनि ऐं कानून में वाज़े लिखियल आहे की घटि में घटि हर महीने में हिकिड़ी मीटिंग थियणी आहे। अॼु तक़रीबन 11 महीना गुज़री आहिनि जंहिंमें हुननि हिकिड़ी मीटिंग बि कोताइण जी ज़हमत कोन्हे कई। ठीक सही है, यानी ऑफिशियल लेवल ते भी खोड़ कोताहियूं आहिनि हसनैन साहब, वो सी एक्सेप्ट कयूं था। पुलिस सर्विस हूंदी आहे जेका भी मौज़ब मुआशरा है वो तो इवॉल्व करे पुलिस सर्विस ॾांहुं वञे पई, मुआशरे जी मदद ऐं इमदाद करण लाइ इहो इदारो कमु करे थो। जी हसन साहब, पीपल्स पार्टी जेको असांखे अंग्रेज़नि जो छॾियल हिकिड़ो पुलिस फोर्स हो उहो ई रखणु चाहे थी, उहो ई इस्तेमालु करणु चाहे थी जो ॾाढ ऐं ज़ुल्म सां हू पंहिंजा मुफ़ादात हासिल करणु चाहिनि था सिंध ऐं सिंध जे आवाम जे हुकूक लाइ। हिन न हुकूमत खे ऐं न हिन इदारे खे हसन साहब, आई एम सो सॉरी टू इंटरफेयर। हिन वक़्तु उन मुतासिर छोकिरे जो भाउ बि मौजूदु आहे शादाब जुणेजो, जे सोशल मीडिया जो सहारो वठी करे पंहिंजे भाउ खे बाज़ियाब करायो। हिते रशीद साहब, जेकॾहिं मुंहिंजो भाउ बि हुजे हा त मां बि आउटरीच थी वञा इन बिहेवियर जे खे ॾिसी करे जेको उन छोकिरे सां हुननि अपनायो आहे। शादाब, तव्हां छा चवणु चाहींदा ऐं तव्हां पंहिंजे भाउ खे कीअं आज़ादु करायो पुलिस मां? ऐं असीं तशदुद वारियूं वीडियोज़ बि ॾिठियूंसीं।
जी बिल्कुल लीला सभिनी खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां शो खे हाईलाइट कयो हिन ते मुख़्तलिफ़ जेको आहे पाण शो कंडक्ट करायो आहे तव्हां हाणे जेको इहो 5:30 जो टाइम हो ॿार जी कॉल आई हुई पहिरीं त थाणे में जेको आहे उनखां मोबाइल खसी वरितो उनखे तशदुद कयो वियो यूनिवर्सिटी जे ॿाहिरि उनखे मारियो वियो पोयां जॾहिं ड्राइवर उन धमकी ॾिनी त हाफ ट्राई कंदासीं SHO साम्हूं उन धमकी ॾिनियूं SHO उनखे गिरेबान मां जले उनखे पुलिस जी गाॾी में विहारे उनखे थाणे ते वठी वियो जी उहो असां वीडियो बि ॾिसी सघूं था जी बिल्कुलु 15 मिंट ते तशदुद कयो वियो मोबाइल खां फुरियो वियो उनखां पोइ जॾहिं यूनिवर्सिटी जा ॿार जॾहिं ॿाहिरि एहतिजाज कयो उनखां पोइ छॾियो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे यूनिवर्सिटी जो छोकिरो उनखे तइलीमी दरसगाह में हिकु शइ सिखाई थी वञे मुल्क जे हवाले खां मुल्क जी पुलिस जे हवाले खां हुते हिकिड़ी शइ सिखाई वञे यूनिवर्सिटी बिल्कुल मेन गेट ते प्राइवेट पार्किंग एरिया में जिते जो जेके उन्हनि जी पुलिस जी जरिस्डिक्शन नथी अचे उहो एरिया हुते अहिड़ो हेरेसमेंट कयो ऐं पब्लिकली उनखे ह्यूमिलेट कयो वञे उनखे टॉर्चर कयो वञे त बात हींअर ॾाढो डिसअपॉइंट बि आहे डिसहार्टेड बि आहे ऐं इलाही थ्रेटन बि आहिनि सही ठीक है शादाब तव्हांजी तरफ़ मां वापसि ईंदसि असां सां गॾु सोशल एक्टिविस्ट समाजी रहनुमा मारवी अवान साहिबा मौजूद आहे मारवी पाण सिंध पुलिस सां गॾु कमु कंदी रही आहे त आख़िर मारवी तव्हांखे आवाज़ अचे थो अस्सलाम वालेकुम जी बिल्कुल लैला अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी जी आवाज़ अचे थो तव्हांजो मारवी तव्हां पाण सिंध पुलिस सां कमु कंदा रहो पिया औरतुनि जे हवाले सां पर हीउ जेको वाक़ियो पेश आयो आहे जेको पुलिस जो रवैयो रहियो आहे स्टूडेंट्स सां क़ाबिल अफ़सोस आहे यकीनन तव्हां छा चवणु चाहींदा तव्हां बि सिंध पुलिस सां आख़िर गॾु कमु कंदा रहो पिया लैला जीअं त मां हिकिड़ी ट्रेनर बि आहियां ऐं सिंध पुलिस सां गॾु जेको असां वुमेन एंड चिल्ड्रन प्रोटेक्शन सेल जे हवाले सां कमु कयूं था उनजे अलावा असां ट्रेनिंग भी कराईंदा आहियूं असां जो सभिनी खां वॾो जेको मुआशरे में मसइलो इहो ई आहे कि इंस्टीट्यूशन गवर्नमेंट जा जेके अहलकार आहिनि ख़ुसूसन पुलिस उनजो रवैयो सर्विस डिलीवरी करण वारो जो रवैयो अगरि पब्लिक सां बहितर न हूंदो त जेको असां ॾींहुं राति बीइंग अ ट्रेनर बीइंग रनिंग एन ऑर्गेनाइजेशंस working on the attitudes of the service providers or training them या असांजे लाइ पंहिंजे लाइ हिकिड़ी शर्मिंदगी जी बि ॻाल्हि आहे ऐं कंसर्न जी बि ॻाल्हि आहे कि एतिरी बदतमीज़ी यूथ सां कई वञे हिकिड़े नौजवान सां कई वञे हुनजा पन्ना बि पूरा आहिनि हुनजी बाइक जा हुनखे बाक़ाइदा धमकियूं ॾियण जी वीडियो बि साम्हूं आई आहे मां पाण पर्सनली बि इन केस जे हवाले सां DIG हैदराबाद ऐं अथॉरिटीज़ सां ज़रूरु ॻाल्हायो आहे छो जो जेके आला अफ़सरान आहिनि उन्हनि जी नॉलेज में उन्हनि जी तरफ़ां तव्हांखे छा रिस्पॉन्स आयो मारवी जॾहिं तव्हां इन इशू जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हायो त उहे पब्लिक खे कीअं पिया डील कनि मारवी तव्हां चयो त DIG साहिब सां तव्हांजी ॻाल्हि थी आहे इन हवाले सां उन्हनि जे तरफ़ां छा रिस्पॉन्स आयो उन्हनि जे तरफ़ां बिल्कुलु इहो सख़्तु नोटिस वठण जो बि ऐं इन जे बि इन तरीक़े जो सॼो बिहेवियर करण जे लाइ रिस्पॉन्सिबल आहिनि ऑब्वियसली दिस इज़ हैपनिंग इहो डिस्ट्रिक्ट पुलिस जे एंड ते थियो आहे त इहो अचे थो सॼो SSP जे अंडर त ऑब्वियसली उन्हनि खे डायरेक्शन ॾींदा या ॾिनियूं हूंदियूं छो जो मां लैला मसरूफ़ियत जे करे हींअर ई ॻाल्हाए सघी आहियां अॼु ई मां उन मामले खे फॉरवर्ड करे सघी आहियां ऐं मूंखे उमेद आहे जी बिल्कुल सोशल मीडिया ते शादाब जुड़े जो एक्टिव रहिया इन मामले ठीक कंदा सही आहे मुआशरे जो मामलो अच्छा रशीद मेमण सीनियर सहाफ़ी भी मारवी असां सां गॾु मौजूद आहिनि स्टूडियो में उन्हनि सां असीं ॻाल्हाईंदासीं मारवी आई एम सो सॉरी टू इंटरफेयर यू जी मारवी अगर सर्विस प्रोवाइडर्स आवाम सां इहो रवैयो बिल्कुल ते क़ाबिल अफ़सोस ॻाल्हि आहे जी मारवी रशीद साहब जी तरफ़ आउं अचणु चाहींदसि रशीद साहब ही जेके थी रहियो आहे सही ॻाल्हि आहे मारवी वटि मुंहिंजो आवाज़ न पई वञे मारवी रशीद मेमण सीनियर सहाफ़ी मूंसां स्टूडियोज़ में मौजूद आहिनि उन्हनि जी बि गहरी नज़र रहे पई अहिड़नि क़िस्म जे इशूज़ ते रशीद साहब पुलिस जी ओवरऑल कारकर्दगी असीं न सिर्फ़ु ही वाक़ियो पर असीं हूअं बि ॾिठो आहे त हू छिड़ब ॾेई करे धिको ॾेई करे इन ज़बान सां ॻाल्हाईंदा आहिनि इहो इमेज आहे एग्ज़िस्ट करे थो आख़िर छो पुलिस जी जेका आहे न बेसिकली ट्रेनिंग न थियल आहे त सोसाइटी में माना पुलिस अञा इहो सम्झी न सघी आहे त असां सिविल फोर्स आहियूं हिन जेको बि आवाम आहे उनजे तहफ़ुज़ लाइ असां मुक़ररु थियल आहियूं हिते असां वटि माइंड सेट पुलिस जो इहो आहे त सिर्फ़ु आवाम खे हिसाइणो आहे उनखे मारणो आहे हाफ फ्राए जहिड़ी धमकी ॾियणु हिकिड़े नौजवान खे तमामु वॾी ख़तरनाक सूरत हाल आहे ऐं इन मां अंदाज़ो लॻी सघिजे थो त जे हेई त तव्हांजे साम्हूं वीडियो आई पर मुख़्तलिफ़ वाक़िअनि में ही हाफ फ्राए फुल फ्राए माण्हुनि खे कंदा हूंदा जिन जी वीडियो साम्हूं नथियूं अचनि त न तमामु जेको मां लफ़्ज़ इस्तेमालु कया त सिंध जेका पुलिस आहे न उहा तमामु ॾोहारी पुलिस वारो अमल करे थी
मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हां ॾिसंदव त कूड़ा मुक़ाबला करे माण्हुनि खे माज़ूर करे था छॾनि उन में के ॾोहारी त के बेगुनाह माण्हू बि थी था वञनि इरफान बलोच जो जेको हैदराबाद में इनकाउंटर थियो उन में तव्हां ॾिठो हुन नौजवान जेको हुयो माज़ूर थी वियो ॿियनि हंधनि ते बि पुलिस इनकाउंटर कयो जनरल तौर ते थाणनि जो जेको माहौल आहे न उहो बहितर न थी सघियो आहे ऐं को बि IG इन बहितर पॉलिसी न ॾेई सघियो आहे औरत बि नथी वञी सघे थाणे में ॾिसो औरत जे लाइ त सोचणो पवंदो मर्दी नथो वञी सघे मर्दी नथो वञी सघे त इन सोसाइटी में औरत कीअं वेंदी बेनज़ीर साहिबा जीअं वुमेन पुलिस स्टेशन जो हिकिड़ो आइडिया ॾिनो उहो इन सेंस में ई ॾिनो त जीअं औरत आहे उहो उन औरत जे हवाले सां वञे हींअर त अहिड़ी सूरत हाल आहे मां एज़ अ रिपोर्टर मुख़्तलिफ़ मूं ॾे शिकायतूं ईंदियूं आहिनि औरतुनि में घरेलू तशदुद जेको थिए थो पियो अंदरि औरतुनि ते त उन में जेकॾहिं को माण्हू कंप्लेन खणी थो वञे त हीअ छोकिरी असांखे या औरत जे अंदरि यरगमाला उहो रिकवर कराए ॾियो त हीअ आम पुलिस वारा उन्हनि जी मदद ई कोन थिए कनि नथा कनि जॾहिं त वुमेन पुलिस वरी तव्हां वटि तमामु घटि मौजूदु आहे उहा करे नथी सघे शादाब जी तरफ़ ईंदासीं शादाब वधीक थोरो ॿुधाइजो कंसाइज़ली तव्हां बि त असल में छा थियो हुयो ऐं छो तव्हांखे सोशल मीडिया जो सहारो वठिणो पियो छा फौरी तव्हांजी मदद नथी सघी हुई फौरन तव्हांजे भाउ खे बाज़ियाब न कराए सघिया हुयव तव्हां शुरू में मुंहिंजे फ़ोन ते SHO साहिब खां ॻाल्हि थी हुई हुते मुंहिंजे भाउ जे मोबाइल सां त हुन वक़्तु चयो पियो त न असां हिनखे जेको आहे हिनजी FIR कटंदासीं हिन जेको आहे बदतमीज़ी कई आहे त मुंहिंजी बि हुते हुन खां थोरी बहस मारी थी चयो बदतमीज़ी कई आहे कहिड़ी बुनियाद ते बदतमीज़ी कई आहे तव्हां वटि सबूत आहे अगरि बदतमीज़ी कई बि आहे त छा कहिड़ो कानूनी जवाब आहे तव्हां वटि जो तव्हां FIR कटंदा बहरहाल हुन खां पोइ जॾहिं उनजो को रिस्पॉन्स कोन ते आयो शागिर्द ॿाहिरि जमा थी विया पोइ सोशल मीडिया ते मजबूरन मसइलो हाईलाइट करणो पियो ऐं अॼु ई तव्हांखे थोरी अपडेट ॾींदो वञा त अॼु असांजी SSP खां मुलाक़ात थी जंहिंमें स्टूडेंट ZPST स्टूडेंट काउंसिल जी बॉडी जा मेंबर्स बि हुआ असां बि हुआसीं कुझु वकरा ब्रदर्स बि हुआ ऐं सुजाब शेरी इत्तेहाद जो सिटीज़न अलायंस आहे उन्हनि जी बि रिप्रेज़ेंटेशन हुई SSP साहिब खां ज़बरदस्त उन्हनि खां ॻाल्हि ॿोल थी हुई उमेदु आहे त जेको आहे असां छो त तव्हां ॾिठो हूंदो जीअं तव्हां हुनखे डिस्कस करे बि चुका आहियो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुन कॉन्स्टेबल ड्राइवर जे ख़िलाफ़ एक्शन खयो वियो असां चयो था त हुन जेको जॻह ते SHO मौजूदु हुया ऐं SHO जी मौजूदगी में जॾहिं हू हाफ फ्राई जी धमकी ॾिए पियो हुन बावजूदि SHO हुनखे धिका ॾेई गाॾी में विझाए खणी वियो हुन खां पोइ SHO जी मौजूदगी में थाणे तशदुद कयो वियो त बहितर इहो रहंदो त SHO जे ख़िलाफ़ कार्रवाई बि थिए हुन जे ख़िलाफ़ FIR बि कटिजे असां मुख़्तलिफ़ जेको आहे टूल्स अप्लाई कया आहिनि इंशाल्लाह कोर्ट के थ्रू पिटीशन दाख़िल कंदासीं तव्हांजो भाउ हाणे ज़हनी तौर ते ठीकु आहे छो त उहो वीडियो में काफ़ी कंफ्यूज़ लॻे पियो हाउस ही न कुझु सही आहे हाणे जी बिल्कुलु थोरो हरेस्ड आहे थोरो घबरायल आहे अॼु बि हुन ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहुं हुन क्लास बि कोन वरिती वरी बि अॼु असांजे ZPST ॿाहिरि वेठा हुया यूनिवर्सिटी में वेठा हुआ ऐं हिकिड़ो सिर्फ़ु ॻाल्हि ॿी बि कंदो वञा त तव्हां जनरल इशू ते बि ॻाल्हि कई मां वटि जनरली पुलिस में हिकु सेंसिटाइज़ेशन ट्रेनिंग जी इंतिहाई सख़्तु ज़रूरत आहे छो त जनरल पुलिस जेके 5 सेंसिटाइज़ेशन ट्रेनिंग जेकी थींदियूं आहिनि उहो ज़्यादातर SSP DIG IG ऑफिस ताईं महदूद रहिजी थी वञनि हालांकि जेको पब्लिक सभिनी खां ज़्यादा जेकी हूंदी आहे हवलदारनि जी कॉन्स्टेबल ASI SHO जी हूंदी आहे उनजी को बि जेको आहे सेंसिटाइज़ेशन ट्रेनिंग न आहे थी तंहिं करे उनजे करे ज़्यादा मसइला इंपॉर्टेंट ॻाल्हि पियो करे शादाब ऐं मेडिकली इहा बि पाण वटि जेको आहे जेको पॉलिटिकल पेट्रोनेज हलाई आहे पुलिस जे मथां जेके बि तैनातूं थियनि थियूं SSP जूं DIG जूं ज़्यादातर पॉलिटिकल पेट्रोनेज जे थ्रू थियनि थियूं ठीकु आहे तव्हां एज़ अ यंगस्टर जेको आहे पंहिंजो ओपिनियन शेयर कयो पिया रशीद भाउ आख़िर में छा कमेंट्स करणु चाहींदो जी जनरल तौर ते इहो ई थियणु घुरिजे त जीअं त ओवरऑल हेड IG आहे उन खां पोइ डिवीज़न सतह ते DIGs एडिशनल IGs आहिनि SPs आहिनि इन्हनि खे घुरिजे त जनरल पुलिस जी ट्रेनिंग कराई वञे ऐं उन्हनि खे इहो अहसासु ॾियारियो वञे त तव्हां हिन आवाम खे टार्चर करण जे लाइ मौजूदु न आहियो तव्हां हिननि जे टैक्स मां पघार खणो था ऐं हिननि जे तहफ़ुज़ लाइ तव्हां मौजूदु आहियो हिननि सां रवैयो बहितर कयो छो जो मां हिते हिकिड़ो कमेंट्स कंदुमि न त ॿियनि एलिमेंट सां गॾु क्राइम जी जेका पैदावार आहे न उहा बि पुलिस आहे अक्सर ॻोठनि में तव्हां ॾिसंदव वॾेरा या इंफ्लुएंशियल माण्हू जेके आहिनि माण्हू खे अॻुवा कराईंदा उन्हनि खां पोइ क्रिमिनल थी वेंदा दाड़ियल थी वेंदा त पुलिस मां चवंदो आहियां जेकॾहिं बहितर थी वञे न त 70% सोसाइटी मां मसइला हल थी वेंदा ठीकु आहे महिरबानी शादाब तव्हांजी मारवी साहिबा तव्हांजी बि वॾी वॾी महिरबानी हसनैन साहिबु असां सां गॾु हुया उन्हनि जी लाइन डिस्कनेक्ट थी वई उन्हनि जी बि महिरबानी रशीद साहिबु तव्हांजी बि वॾी महिरबानी नाज़रीन ही इशूज़ अहिड़ा हुया जिन ते ॻाल्हाइणु तबसरो करणु तमामु ज़रूरी हुयो यकीनन मीडिया अहिड़ा मसइला उथारींदी अचे थी ऐं अॼुकल्ह जे दौर में त असीं ॾिसूं था त जॾहिं मीडिया एक्टिव थिए पई पोइ वञी करे उन इशू ते जेको आहे को न को एक्शन खयो पियो वञे मिसाल तव्हांजे साम्हूं आहे मीडिया
मीडिया न सिर्फ़ु इलेक्ट्रॉनिक पर सोशल मीडिया जो बि अॼुकल्ह दौरु आहे। जीअं ई मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त शादाब जुनेदे पंहिंजे भाउ जे लाइ कीअं सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो ऐं उनखां पोइ जेको आहे को न को एक्शन वरितो वियो, हुन जे भाउ खे बाज़ियाब जेको आहे करायो वियो। उनखां अॻु असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं दादू में जेके बाहि जो वाक़ियो थियो तमामु अफ़सोसनाक हुयो। यकीन दहानी हुकुमराननि जे पारां त कराई वञे पई, पर वरी असीं इहो चवंदासीं त वाक़ियो थी पियो वञे पोइ होश छो पियो अचे हुकुमराननि खे या चूंडियल नुमाइंदनि खे। बर वक़्तु कार्रवाई बर वक़्तु वक़्ताइता क़दम जेके आहिनि उहे खणिया वञनि, जेको आहे असांजा जेके हुकुमरान हुजनि था या जेके अहिड़ा वाक़िया थियनि था जेके तहफ़ुज़ असांखे फ़राहम कनि था, उन्हनि खे खपे त पंहिंजे रवैये खे दुरुस्त कनि त जीअं आवाम जो उन्हनि ते एतमाद वधे, न कि उन्हनि जे लाइ असीं ही प्रोग्राम्स वेही कयूं ऐं चऊं त उन्हनि जो रवैयो आख़िर अहिड़ो छो आहे, न कि असीं उन्हनि ते वेही करे सवाल उथारियूं। उन्हनि खे पंहिंजे रवैये खे दुरुस्त करण जी वॾे पैमाने ताईं ज़रूरत आहे। सो पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।